अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था कंदकोट मां फ़ख़्रु नसीराणी जी। महराबपुर में सीनियर सहाफ़ी अज़ीज़ मीमुण जे बेरहमानी क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ कंदकोट जे सहाफ़ियुनि पारां यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर लियाकत खोसो, जनरल सेक्रेटरी गुलाम रसूल मीराणी, प्रेस क्लब जे सदर पीर बख्श भंगवार, जनरल सेक्रेटरी राजा गोपी चंद, सीनियर सहाफ़ी मसूद आलम सुमरो, हफीज़ मलक, अली हसन मलक, गुलाम यासिन लाशारी, गालिब बलोच, बका मोहम्मद भंगवार, गुलाम मुस्तफ़ा निंदवाणी, लतीफ़ गोलो जे अॻुवाणी में प्रेस क्लब खां लाइब्रेरी चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। सहाफ़ियुनि अज़ीज़ मीमुण जे क़ातिलनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि जो चवणु हो त सिंध में सहाफ़ी हक़ ऐं सच लिखण ते बेगुनाह क़त्ल कया वञनि था। शहीद अज़ीज़ मीमुण बि सच लिखी पंहिंजी ज़िंदगी विञाए वेही रहियो। सिंध हुकूमत सिंध जे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में बिल्कुलु नाकाम साबित थी आहे, जंहिंजो वाज़े मिसाल सहाफ़ी अज़ीज़ मीमुण जो क़त्ल आहे। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।